हेलो अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों चाला खुश आई होप सब ठीक हूँ खुश हुजो हमेशा खुश हुजो। तो दोस्तों सब का पहिरीं चवंदो हलां त अगर अभी असांजे हिन वीडियो के हींअर पिया ॾिसो हाणे ॾिसी रहिया आहियो त प्लीज़ असांखे फॉलो कजो ऐं असांजे हिन वीडियो खे लाइक कजो ऐं आख़िरी ताईं ॾिसजो हिन वीडियो खे। ऐं लुत्फ़ अगर अचे हिन वीडियो में अव्हांखे त प्लीज़ अव्हांजे दोस्तनि ताईं हिन वीडियो के लाज़मी पहुचाइजो। तो स्टार्ट कंदासीं बग़ैर कंहिं देर जे। अॼु जी ही जेको कहानी आहे हीअ तमामु इम्पोर्टेंट थियण वञी रही आहे, सो ध्यान सां ॿुधिजो। अगर पसंद अचे तो पंहिंजे प्यारनि में लाज़मी शेयर कजो। तो दोस्तों ये कहानी है एक शख्स जी जेको कमाइण वास्ते ॿाहिरि मुल्क मतलब पंहिंजो ॻोठु छॾी परदेस वञे थो। परदेस वञे थो त उते उनखे कोई भी कमकार नथो मिले। जॾहिं उनखे कोई कमकार नथो मिले, 1 साल घुमे फिरे तो, माण्हुनि में रुले तो, बल्कि उनखे केरु नथो सुञाणे तो उते। ऐं उनखे अलावा उनजो जेको आहे पैसो भी कोन हूंदो आहे उन वटि। उन हिसाब लाइ उते कमाइण लाइ वेंदो आहे, बल्कि उते उनखे कोई धंधो नथो मिले, कोई भी कमाई उनजी नथी थिए। 2 साल खां पोइ हू पंहिंजे घर अचे थो त उन्हनि जे घर में माउ पीउ हुनजो ऐं हिकु गॾहि हूंदो हो। हिकु गॾहि हुनजे घर में हूंदो। हुनजे वापसि अचण महिल ई ख़बर उनखे पवंदी आहे त असांजे घर में जेको गॾहि हो उहो गॾहि गायब थी वियो आहे। गॾहि गायब थी वियो आहे त उनजा माइट जेके तमामु परेशान थी विया। ऐं हू त अॻे ई परेशान हो, कमाइण वास्ते वियो हो, बल्कि उनजी उते कमाई न थी, उन जे करे परेशान हो। ऐं उनजा माइट भी परेशान थिया हुआ ताकि उन्हनि जो गॾहि जेको उहो गायब थी वियो, चोरी थी वियो या केॾांहुं वियो हलो हो। त हू जीअं घर वियो त उनजे माइटनि जे चेहरे ते मुस्कुराहट न ॾिठी ऐं ग़मगीन तो तरीक़े में वेठा हुआ। ऐं ही भी वियो खट ते वञी लेटी रहियो। त हिनजी अम्मा चयो हिनखे त पुटु घर जा हालात कुछ अहिड़ा आहिनि जेको मानी वग़ैरह ना आहे, हींअर जो उते तोखे ॾियूं मानी खाए तूं। त हुन चई अम्मा ख़ैरु आहे। ईअं करे हू लेटी पियो सुतो रहियो हो। त कुझु ॾींहंनि खां पोइ हुनजो गॾहि जेको आहे वापसि घर आयो। वापसि घर आयो त ॾिठईं हिनजे बाबा ॾिठईं, हिनजी अम्मा ॾिठईं, हिन ॾिठईं, तमामु ख़ुशि थिया। ऐं ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि इहो हुई उते त गॾहि ते जेको आहे फ्रूट्स ऐं भाॼियूं जेके हुयूं तमामु घणियूं माना पयूं हुयूं। गॾहि मथे पयूं हुयूं त गॾहि वापसि अची रहियो, मथे भाॼियूं फ्रूट्स वग़ैरह पिया हुआ। हिनजे बाबा ॾिठो तमामु ख़ुशि थियो ऐं हिनजी अम्मा ॾिठी तमामु ख़ुशि थियो गॾहि खे ॾिसी। ऐं हिनजे बाबा चईं त ॾिस, जेको हुन छोकिरे जी अम्मा हुई उनखे चईं त ॾिस गॾहि मुंहिंजो कुझु ॾींहंनि लाइ वियो हो या केरु चोरी करी वियो हो, बल्कि जेको आहे हाणे हू भरिजी अचे पियो, कमाई पियो अचे। माना हुनजी सोच मुताबिक़ हुन चईं त मुंहिंजो गॾहि जेको आहे हाणे कमाई आयो आहे, असांजे लाइ कुझु न कुझु वठी अचे पियो। फ्रूट्स भाॼियूं ॾिसो, माना तमामु ख़ुशि थिया। त हुनजी जेको आहे हुन छोकिरे खे माना उते इहो महसूसु थियो त यार काश आऊं कमाई अचां हिन गॾहि वांगुरु। त उते वरी चईं उनजे बाबा चईं हुन छोकिरे हुनजी अम्मा खे चईं, छोकिरे जी अम्मा खे चईं त ॾिस पंहिंजो पुटु जेको आहे 2 साल लाइ ॿाहिरि मुल्क वियो हो, बल्कि हुतां कुझु भी कोन वठी आयो। कुझु भी कोन वठी आयो, ठलो जहिड़ो मुंहुं खणी वियो हो, ओड़ो ई वापसि आयो। त छोकिरो परेशान थी वियो वीचारो। ऐं जेको हुनजी अम्मा हुई उन चयो थी सघे कोई चोर जेको हिन गॾहि पंहिंजे खे काई वियो हो, उन सब्जियूं भाॼियूं वग़ैरह फ्रूट्स वग़ैरह वठी बाज़ार ॾांहुं वेंदो हुजे ऐं रश दौरान जेको आहे गॾहि हुनखां थोरो साइड थी रश जो फ़ाइदो करी मोटी आयो वापसि। त हुनजे बाबा चईं गॾहि असांजो नंढे हूंदे खां ई पाण पालियूं पिया, त उनखे भी थोरो अहसासु थियो हाणे वरी हंधि पंहिंजी वापसि वञा मोटी। त उन हिसाब सां गॾहि मोटी आयो पंहिंजो। ऐं उते छोकिरो जेको आहे हुन पाण सोचियो त काश आऊं भी कमाई अचां। चवंदा आहिनि न माना पैसो जंहिं वटि हूंदो आहे त माना उनजी इज़त हूंदी आहे। त माना हिते असांखे इहो लॻंदो आहे त अगरि अव्हां वटि पैसो आहे त अव्हांजे घर में भी इज़त आहे ऐं ॿाहिरि भी इज़त आहे। इन में मैसेज असांजे लाइ इहो आहे त असीं पंहिंजे पाण खे एतिरो क़ाबिल ठाहियूं जेको पंहिंजी इज़त पाण कमायूंसीं। पंहिंजी इज़त पाण कमाइणी पवंदी आहे, ॿियो कोई असांखे इज़त नथो ॾिए। महिनत करणी पवंदी आहे, हमेशह महिनत कंदा रहो, पंहिंजे घर में इज़त जमायो, ॿाहिरि भी इज़त जमायो। थैंक यू, लव यू ऑल। मिलंदासीं वरी अॻे अहिड़े नेक्स्ट वीडियो में। तंहिंजे लाइ महिरबानी ॾिसण लाइ थैंक यू, वेलकम, थैंक यू।